तमामु वॾी तइदाद में वॾे पैमाने ते ॿाहिरियां माण्हू था अचनि पिया हिते, जेके उन सिंध जे वसीलनि जी फुलट में उहे मददगार था थियनि ऐं सभ खां वधीक उहे हींअर सिंध जी खे डेमोग्राफिक थ्रेट पैदा था कनि। त इहो सिलसिलो जे ईअं ई हलंदो रहियो कि 25-30 साल ॿिया मुल्क न थी सिंधी अक़लियत में थी वञनि त सिंधियुनि जी न रहे। क़ौमी तहरीक क़ौमी जदोजहद जा बिल्कुलु बुनियाद थियनि था, जिन ते जदीद क़ौम जो तसवुरु ठहियो आहे, उन्हनि में ई मसइला अची विया आहिनि। जॾहिं वञण जे दौरे सां ॻाल्हि था कयूं, उन महिल सिंध खे अहिड़ो मसइलो दरपेश न हुयो। सिंधियुनि जो मुल्क आहे, उन में मुस्लमान हुजे, हिंदू हुजे, क्रिश्चन हुजे, ईसाई हुजे, शियो हुजे, सुन्नी हुजे, सभु कंहिंजी हैसियत ऐं हक़ बराबरि आहिनि। त पोइ ॻाल्हि इहा थींदी त सिंध ते सिंध जे वसीलनि ते अवल हक़ सिंधी माण्हुनि जो बणिबो। गुज़िरियल 25-30 साल खां सिंध जी सियासत में चयो वियो त मयार खे सफ़ा फिटी कयो, रुगो मक़दार तइदाद ॾिसो, माण्हू पंहिंजे जलसे में केतिरा घणा था अचनि। पोइ उन जे लाइ वॾेरनि वटि वञिजे, मज़हबी बुनियाद परस्तनि वटि वञिजे। बनाज पर जीअं मां अॻे दफ़े बि चयो, उहे क़ौम परस्त सियासत जी स्टेजुनि ते अची विहनि पिया, हू उन्हनि वटि वञनि पिया। उन जे लाइ लाज़मी आहे त क़ौमी तहरीक पंहिंजे अंदर में ताक़त पैदा करे। उन जे लाइ ज़रूरी आहे त उहा पंहिंजा जेके उन जा बुनियाद आहिनि, जिन ते सॼी दुनिया में क़ौमी तहरीकूं हलियूं आहिनि, जेका उनजी शनाख़्त आहे, जीअं त साईं जेम्स द बेतरो लिखियो आहे, हुन बार बार चयो आहे, किताब भरिया पिया आहिनि त पीर मीर वॾेरो जागीरदार गामोरो मुल्लो इहो सिंध दुश्मन, इन मूं कॾहिं सिंधी चङाई न थींदी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां होस्ट काज़ी हलार। साईं सां पहिरीं निशस्त में असां वेठासीं त वञी ते ॻाल्हि ॿोल कईसीं, उन खां पोइ स्टूडेंट फेडरेशन ते ॻाल्हि ॿोल कईसीं, नौजवान तहरीकुनि में एक्टिव न आहे, नथा अची सघनि। अॼु उन खां पोइ साईं खां पुछंदासीं त साईं तव्हां इहो ॿुधायो त जेका पहिरियों मोहम्मद हूंदी सूरत नौजवाननि जो शौक़ु हूंदो, जज़्बो हूंदो, हाणे उहो न आहे, ऐं सिंध हिन तरफ़ कहिड़ी तरफ़ हूंदी आहे? ॾिसणु इहो आहे त अॼु सिंध खे मसइला त तमामु घणा आहिनि। हिक ते ॻाल्हाइजे वेही त चवंदा आहिनि राति खुटी वञे, पर सभ खां वॾा चैलेंज सिंध खे अॼु कहिड़ा आहिनि त जीअं अॻ में बि ॻाल्हि थी आहे, सिंध सां मुसीबतूं त पाकिस्तान ठहणु शर्त थी वियो। मां चवंदो आहियां पाकिस्तान में जेका सिंध जी तारीख़ आहे, उहा सिंध जे सूरनि जी हिकिड़ी कहाणी आहे। पर उहो नौकरियुनि खां या ॿोलीअ जे मसइले खां या पोइ ज़मीनुनि जे जेका नीलामी ही इन्हनि खां शुरू थींदी वधंदी। हाणे सिंध खे वजूदी चैलेंजिस आहिनि, जंहिंखे चइजे एग्ज़िस्टेंशियल थ्रेट। त सिंध रहे त सिंधियुनि जे वतन जे हाणे कीअं अॻिते रहंदी? ॿिया हिकु तरफ़ रियासती इदारा सिंध जे वसीलनि जी फुलट कनि था, ॿिए तरफ़ तमामु वॾे तइदाद में वॾे पैमाने ते ॿाहिरियां माण्हू था अचनि पिया हिते, जेके उन सिंध जे वसीलनि जी फुलट में उहे मददगार था थियनि ऐं सभ खां वधीक उहे हींअर सिंध जी खे डेमोग्राफिक थ्रेट पैदा था कनि। त इहो सिलसिलो जे ईअं ई हलंदो रहियो कि 25-30 साल ॿिया मुल्क न थी सिंधी अक़लियत में थी वञनि त सिंधियुनि जी न रहे। त सभ खां वॾो चैलेंज हाणे जेको आहे सिंध खे वजूदी चैलेंज आहे। हाणे इहो जेकॾहिं चैलेंज आहे त इन खे एॾी ख़तरनाक सूरत हाल खे मुंहुं ॾियण जी या उन मां कढण जी ज़िमेदारी ज़ाहिर आहे क़ौमी तहरीक ते अचे। क़ौमी तहरीक जहिड़ा इनखे चैलेंज हुजनि, जहिड़ा मसइला हुजनि, ज़ाहिर आहे हिकमत अमली ओड़ी हुनजी हूंदी हुजणु खपे। छो त जीअं तव्हां चयो आहे न, उहो मक़सदु की तव्हां हिकु हंधि जबल वांगुरु पका थी बीहो, पर हिकमत अमलियूं वक़्त सां तब्दील थींदियूं।
जेका 40 साल हिकमत मिली ही वर्ल्ड यूनिट ते पाण ॻाल्हायो आहे उहा जेकॾहिं ही त उहा हिकमत मिले थी पर बुनियाद साॻा हूंदा त हाणे आया असां ॾिसूं त एॾे वॾे चैलेंज खे सिंध खे जेको वजूदी चैलेंज आहे उनखे असांजी क़ौमी तहरीक अॼु मुंहुं ॾियणु उन मां सिंध खे कढण जे पाण खे लाइक़ु बणायो आहे। थोरो ज़िक्र गुज़िरियल दफ़े वारी में मूं कयो हुयो त हिकु त जेको घुर्बल किरदारु आहे हुन में साईं जेम्स तव्हांखे हवाला ॾिना हिकु क़ौमी कारकुन जे लाइ उहो बि घणो तणो न रहियो आहे पर उन खां अञा वधीक निशानदेही कई त जेकी हिकिड़ी क़ौमी तहरीक क़ौमी जदोजहद जा बिल्कुलु बुनियाद थियनि था जिन ते जदीद क़ौम जो तसवुर ठहियो आहे उन्हनि में ई मसइला अची विया आहिनि। मतिलबु जो उहा लाज़मी आहे क़ौमी तहरीक सेक्युलर जी इहो मां इन करे थो चवां न त उन में जीअं इंसानी जिस्म आहे उन ते बीमारियूं हमला थियूं कनि जेकॾहिं इंसान जे जिस्म में अंदरि ताक़त आहे त उहो ॿाहिरनि हमलनि खे मुंहुं ॾेई सघंदो। डॉक्टर बि अॼु इहो था माण्हुनि खे चवनि बाबा खाधो खाओ सुठा खाधा खाओ हीअ शयूं कयो त तव्हां में इम्यूनिटी पैदा थिए ताक़त पैदा थिए ॿाहिरनि हमलनि खे। ईअं ई असांजे समाज खे बि तॾहिं असां ॿाहिरनि हमलनि खां बचाए सघंदासीं जॾहिं असांजी अंदरूनी सूरत हाल मज़बूत हूंदी। हाणे असां ॾिसूं त उहा किथे आहे। मूं थोरो अॻे दफ़े चयो त जेके उन बिल्कुलु बुनियादी ॻाल्हियूं आहिनि इहो क़ौमी तहरीक जेका जदीद क़ौम जी असां ॻाल्हि कयूं था उन जे लाइ ज़रूरी आहे त उहा सेक्युलर हुजणु खपे। मज़हब इंसान जो ज़ाती मामिलो आहे रियासती मामलनि में उन जो दख़ल न हुजणु खपे रुॻो रियासती न पर इज्तिमाही मामलनि में जेके इंसान जा इज्तिमाही मसइला आहिनि उन में मज़हब जो दख़ल न हुजणु खपे। ॿियो उहा लाज़मी तौर ते जागीरदार मुखालिफ़ हुजे। जागीरदार हर दौर जो हर मुल्क जो वक़्त जे हुक्मराननि सां सौदेबाज़ियूं कंदो आहे। हाणे ॻाल्हि खे स्टार्ट कंदे अॼु अचूं त कहिड़ी सूरत हाल आहे। हाणे इतफ़ाक़ सां गुज़िरियल 3-4 ॾींहंनि खां हिकिड़ो वरी नए सिरे मज़हबी इंतिहा पसंदीअ जो मसइलो थियो आहे। लाड़काणे में जेको वाक़ियो थियो अहिड़ा वाक़िया रखी थींदा आहिनि पिया। जॾहिं वञण जे दौरे सां ॻाल्हि था कयूं उन महिल सिंध खे अहिड़ो मसइलो दरपेश न हुयो। इन छाजे करे थियो आहे इन ते ॾिसो रियासत पंहिंजे मफ़ादनि छाकाणि त सिंध जी क़ौमी तहरीक सेक्युलर आहे पंहिंजे फितरत में ऐं सिंधी क़ौम बि सेक्युलर आहे या मज़हबी रवादार चइजेसि उनखे काउंटर करण लाइ हुक्मराननि जी त ज़रूरत आहे न त मज़हब खे आणनि हुन में। छो जॾहिं मज़हब अचे थो त पोइ इहो थो चयो वञे बाबा हीउ मुस्लमाननि जो मुल्क आहे तंहिं करे मुस्लमान किथां जा बि हुजनि त हिते अचनि। पर जेकॾहिं असां चऊं त न सिंधियुनि जो मुल्क आहे उन में मुस्लमान हुजे हिंदू हुजे क्रिश्चन हुजे ईसाई हुजे शियो हुजे सुन्नी हुजे सभु कंहिंजी हैसियत ऐं हक़ बराबरि आहिनि त पोइ ॻाल्हि इहा थींदी त सिंध ते सिंध जे वसीलनि ते अवल हक़ सिंधी माण्हुनि जो बणिबो ऐं सिंध जे वसीलनि ते बि पहिरियों हक़ सिंधियुनि जो बणिबो। पर जेकॾहिं हू ॻाल्हि थी थिए त न इहो मुस्लमान जो मुल्क आहे त पोइ अवल ई न हक़ मुस्लमाननि जो बणिजे। इन जे करे तव्हांजो त छो थो थिए हुक्मराननि जे मफ़ाद में आहे त इहा ईअं थिए पर पोइ उन खे रोकणु उनजो टोड़ करणु वरी असांजो कमु आहे। असांखे वजूदी ख़तरो पैदा थो करे मज़हबी तफ़रीक़ उहा ॿाहिरीं आबादकारीअ जे लाइ बि रस्ता खोले थी पियो। मुस्लमान जो मुल्क आहे त इन करे उहे सभई अचो। त मां इहो पियो चयो त हाणे वेझड़नि ॾींहंनि में जेके वाक़िया थिया आहिनि उहे वरी असांजा कन खड़ा करण लाइ काफ़ी हुजणु खपनि त मज़हब जो इज्तिमाही मामलनि में दख़ल केॾो चैलेंजिंग थिए थो ऐं अचूं था हुन ते क़ौमी तहरीक जे ते त अॼु
जेके कुझु कॉन्फ्रेंस लीडर पाण खे सेक्युलर साबित करे इन मज़हबी बुनियाद परस्तनि जी मुखालफ़त कनि था, थोरो अरसो पोइ ते इहे इन्हनि खे कुलनि ते खणी हलनि पिया, उन्हनि जूं सलामियूं भरनि पिया ऐं उन्हनि खे वॾो कॉन्फ्रेंस चवनि पिया। हिकिड़नि त साईं जेम्स हैद खां बि वॾो करे पेश कयो उन्हनि लीडरनि खे जेके अॼु जे इन मज़हबी बुनियाद परस्तीअ जे लहर जा वॾा हामी ऐं उन जा सम्झो त लीडर आहिनि। उन्हनि वटि उहे पाण सलामियूं भरींदा। मूं अॻे दफ़े जनरल ॻाल्हि कई, पर वाक़िया एॾा तेज़ीअ सां हाणे थियनि था जो उहे उन्हनि हक़ीक़तुनि खे वधीक वाक़ था कनि। मां थोरी निशानदेही तॾहिं करे चुको हुयुसि त इहो बुनियादी बिल्कुलु जेको फैक्टर आहे त सेक्युलर हुजणु खपे, उन खे ई क़ौमी तहरीक में या कॉन्फ्रेंस सियासत में मौजूदु केतिरनि माण्हुनि इन बुनियादी फैक्टर खे सख़्तु नुक़सानु पहुचायो। सिर्फ़ु उहो जेको आम तौरु दुनिया में चयो वेंदो आहे, साईं जेम्स हुन ते तमामु घणो ज़ोर ॾींदो हो त मयार खे अवलियत ॾियो मिक़दार ते। मिक़दार बि खपे, पर अॻु में मयार हुजणु खपे। हिते गुज़िरियल 25-30 साल खां सिंध जी सियासत में चयो वियो त मयार खे सफ़ा फिटी कयो, रुगो मिक़दार तइदाद ॾिसो, माण्हू कंहिं जलसे में केतिरा घणा था अचनि। पोइ उन जे लाइ वॾेरनि वटि वञिजे, मज़हबी बुनियाद परस्तनि वटि वञिजे। बुनियाद पर जीअं मां अॻे दफ़े बि चयो, उहे कॉन्फ्रेंस सियासत जे स्टेजुनि ते अची विहनि पिया, हू उन्हनि वटि वञनि पिया। उन सां छा थियो? जीअं पहिरीं मां चई आयुसि त रियासत उन्हनि खे पंहिंजे मफ़ादनि लाइ इस्तेमालु करे थी, छाकाणि त क़ौमी तहरीक सेक्युलर आहे, उन ट्रोल करण लाइ हू मज़हब खे इस्तेमालु थी करे। पर जॾहिं ख़ुदि क़ौमी तहरीक जंहिंजी ज़िमेदारी इन मज़हब खे इज्तिमाही मामलनि में शामिलु करण खे रोकणु जंहिंजी ज़िमेवारी आहे, उहा ख़ुदि उनखे जॾहिं खणी अचे त इहो त केॾो ख़तरनाक थो थिए, जंहिंजा अॼु असांखे सबूत मिलनि था। उन सां थिए इहो थो त जॾहिं कॉन्फ्रेंस लीडर उन्हनि सां गॾु वेहनि था या उन्हनि खे पाण सां गॾु खणी माण्हुनि जे आॾो अचनि था, त उहे माण्हुनि जे आॾो उन्हनि खे क़ाबिल क़बूल बणाइनि था। बाबा हीअ ॾिसो केॾा भला आहिनि, बाबा पाणीअ ते हिननि बयानु ॾिनो। जॾहिं पाणीअ जो मामिलो अॻे कालाबाग डैम हलियो हो, या रिसेंट पास्ट में वेझड़ाईअ में कैनालनि जो मामिलो हलियो, मूं तॾहिं बि चयो हो त असांखे ख़बरदार रहणु घुरिजे। जेकॾहिं उहे मज़हबी माण्हू पाणीअ जे लाइ कनि था, भली पंहिंजे प्लेटफॉर्म था कनि, असां जेकॾहिं उन्हनि खे अॻिते कयूं था ऐं उन्हनि खे असां कॉन्फ्रेंस करे था पेश कयूं, त इहो त रियासत जो कमु था कयूं। असां रियासत जो कमु आसान था कयूं असां। ऐं हाणे उहा ॻाल्हि साॻी आॾो अचे थी पई, उन सां असां माण्हुनि में उन्हनि खे क़ाबिल क़बूल था बणियूं, उनखे जीअं अंग्रेज़ी लेजिटिमाइज़ था कयूं। हाणे जेको अवाम आहे, हाणे अॼु ॾिसो जॾहिं इहो मज़हबी बुनियाद परस्ती जी ॻाल्हि थी आहे, कॉन्फ्रेंस पार्टियुनि जा माण्हू त कनि था पिया, असां बि कयूं हुजे, पर वॾी अक्सरियत आम माण्हू हुन में न आहे मुलज़। छो त उहो सोचे थो त भई इहे कॉन्फ्रेंस लीडर कल्ह त ख़ुदि हिननि सां गॾु हूंदा, हिननि खे खणी असांजे साम्हूं ईंदा, चवंदा हीअ त वॾा लीडर आहिनि। जीअं मूं चयो त यानी हिकिड़नि त साईं जेम्स खां बि वॾो करे हुनखे पेश कयो, रिकॉर्ड हुन जा पिया आहिनि। त इन ऐं साॻी तरह सां ॿियो जेको फैक्टर आहे, जागीरदार वॾेरो जेको क़ौमी तहरीक जो फिक्री हर तरह सां हुनजो दुश्मन आहे, उनखे बि असां सिंध जे नाले में माण्हुनि जे लाइ क़ाबिल क़बूल बणायो आहे। मसलन असां जेकॾहिं वॾेरनि जागीरदारनि जी मुखालफ़त कंदा हुआसीं या कंदा, असां त हाणे बि कंदा आहियूं, जीअं समाज जे प्लेटफॉर्म तां, त हिकिड़ा कॉन्फ्रेंस लीडर चवंदा त इहे त सिंधी आहिनि, सिंधी वॾेरा आहिनि, तव्हां वरी जेको आहे सो क़ौमी तहरीक खे नुक़सान था पुॼायो, जो सिंधियुनि वॾेरनि खे त घटि वधि चओ था। उहो जेको
हिनखे मज़हब खे रियासती सियासी मामलनि में आंदो आहे उहो त उन्हनि ई आंदो आहे। तंहिंजे करे हिन वक़्तु अचां थो मां हिन ते ॻाल्हि खे मुख़्तसर थो एंड ते थो हाणे जेको तव्हांजो सुवालु हो, अॼु जेको चैलेंज हुनखे वजूदी ख़तरा आहिनि उन जे लाइ लाज़मी आहे त क़ौमी तहरीक पंहिंजे अंदर में ताक़त पैदा करे। उन जे लाइ ज़रूरी आहे त उहा पंहिंजा जेके उन जा बुनियाद आहिनि जंहिं ते सॼी दुनिया में क़ौमी तहरीकूं हलियूं आहिनि, जेका उनजी शनाख़्त आहे, जीअं त साईं जेम्स ते एतिरो लिखियो आहे, उन बार बार चयो आहे, किताब भरिया पिया आहिनि त पीर मीर वॾेरो जागीरदार गामोरो मुल्लो इहो सिंध दुश्मन, इन मूं कॾहिं सिंधी चङाई न थींदी। इन बुनियाद बणाए इन ॻाल्हि खे असांखे क़ौमी तहरीक खे रीऑर्गनाइज़ करणो पवंदो। नाज़रीन, ब्रेक जे टाइम थिया, अचो ब्रेक